अबू मामा आई थी बथे में बड़ा चक्कर था अचनी सही बुधा हाँ सही थी बुधाए पुत्र मूंखे हथ त विझ न पुफी मां हथ कोन विझंदुमि तो मैं हथ तो विझां तो मूंखे अलाए छा थो थिए हल हल ओए मुर्शिद दर साम्हूं आहे बाक़ी हाँ बा तू आरो मुझसे दींदो हलाई न अल्लाह हक हक जी मुर्शिद आस्थाने लजपाल हर कंहिंजी भलाई कर ख़बर खान जी भी भलाई कर तो खबर मुर्शिद मुरीद अची आ बस देर ना है पहुंची आ न घबरा न अची आ ठीक हो नक साफ कर पंहिंजो हलिया हलिया पुफी हलिया ओए ओए मुर्शिद ख़बर अल्लाह। पहुची आसी हाय अल्लाह वी ते वी मुर्शिद मुर्शिद ख़बर है मुंहिंजी पुफीअ खे ठीक हो सब खबर मुर्शिद के सही बुधा मुर्शिद सब ख़बर दी तोखे हाँ सब खबर वाह मुर्शिद ख़बर है वाह मथे महीने में तुझी पुफी अमल साथी वेंदी सही बुधा ए मुर्शिद ख़बर है मुंहिंजी पुफी जी शादी न आहे थियल हाँ वो मथे साल जे मथे महीने में बुधायो हक हक मुआरमू मूंखे मथे में सूर आहे मूं तोखे जो मथे जो सूर आहे जमा के हिते पढ़ाइण आहियूं हींअर कोई शादी जूं ॻाल्हियूं पियो थो करे सही बुधा माफ़ कजा पुफी मुर्शिद ख़बर है बाबा मां इन कम जे लाइ कोन वठी आयो पुफी खे कल्ह हाणे ॾाढो मथे में सूर आहे उन जा को धागो फीणो ॾियोसि या को ॾस पंधु कयो बाबा बस कर छोकरा मुर्शिद खे सब खबर हूंदी आ मुर्शिद सब समझे तो सब खबर आ मुर्शिद खबर के जी मुर्शिद खबर जी हक 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 तुम्हारी पुफीअ खे वॾा तावीज़ लॻल अथई हाणे हिकिड़ो ॾस थो ॾिए सही बुधा मुर्शिद कहिड़ो ॾस था ॾियो हिकिड़ो पटाटो खण किथां अरे के भाॼी वारे दुकान तां वठी आ सही बुधा पटाटो हा पटाटो हा पोइ पोइ हुनखे कटींदासीं मुर्शिद पर पटाटो या आलू अरे मिड़े ॿिन्हिनि मां हिकिड़ो वठी आ ॿिन्हिनि मां हिकिड़ो वठी अचां पटाटो आलू या बटालू बटालू ई वठी आ हुनखे कटींदासीं बटालू ठीकु आहे हुन कट पोइ हुनखे ॿ हथ करणो आहे हा ॿ अध कया पोइ हुनखे अञा ॿ हथ कंदासीं अञा ॿ अध हा समझी वियुसि मुर्शिद तव्हांखे मच्छी जी भाॼी ठाराइणी आहे हुन में विझणा आलू अरे न बाक़ी हिनजे लोंथड़ियुनि खे हणंदासीं पटाटा हा पटाटा वठी आ ऐं हा हिकिड़ो कद्दू खण मुर्शिद पुफीअ खे कद्दूअ जी भाॼी ठाहिण कोन ईंदी आहे अरे हुनखे भाॼी न आहे ठाहिणी हुनखे उस ते रखणो आहे सही ॿुधा छो हुनखे सीधो थिए या अरे ख़लीफ़ा किथां आया न अब आरमू हे कहिड़े मूंखे त वठी आई हे त बोर थी आहे रुगो तो चए पटाटा कद्दू पराठीर मटीर हल मूंखे हिन खां इलाजी न आहे कराए दो हल पुत्र हा मूंखे बि ईअं थो लॻे मुर्शिद घटि बोरची घणो थो लॻे रगी पटाटो वठी आ आलू वठी आ कद्दू वठी आ हिन खां जॾहिं भाॼी ठाराइण आया आहियूं हल पुफी हल ॿियो को दर ॾिसूं